अस्सलाम वालेकुम तकरार ड्रामे जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड जी धमाकेदार तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलूं जेका हाणे किस्त हिकु ॿ ॾींहं खां पोइ ईंदी। उन में छा वाकई मूसा ऐं मीर जी लड़ाई थींदी, जहिड़ो थींदो ऐं मीर वाकई मूसा जी दोस्ती खे विसारे उन जे मथां हथु खणंदो ऐं मीर जेको आहे मूसा खे विढ़ी करे नैना खे हासिलु करे सघे थो, या वरी दरिया ख़ान इन्हनि जो जहिड़ो बंदि कराईंदो। छा नेक्स्ट एपिसोड में नवाब ख़ान जे चवण ते हाणे जेको आहे दोस्तों हाशू वञी को क़दम खणंदो, यानी हाशू किथे न किथे वञी मूसा सां विढ़ी करे मीर सां विढ़ी करे नैना खे हासिलु करे सघे थो, या वरी लाला जेको आहे वञी करे हाणे सिजावल खे पूरो कंदो। इन वीडियो खे पूरो ॾिसो दोस्तों, सॼी कहाणी तव्हांखे तफ़सील सां इन नंढड़े वीडियो में ॿुधायूं था। थी सघे त उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। अगरि फेसबुक पेज ते ॾिसी रहिया हो त इन खे फॉलो लाइक शेयर बि ज़रूरु कंदा। दोस्तों पहिरीं ॻाल्हि तव्हांखे असां क्लियर करे ॿुधायूं त मां पोइ किस्त में तव्हांखे ॿुधायो मीर ऐं मूसा जी थोरी घणी लड़ाई थींदी, इन ज़िद ते मीर अची वेंदो त मां हिन वापसि कर। लेकिन इहो बि मां तव्हांखे ॿुधायो इन शइ जो नवाब ख़ान भरपूर फ़ाइदो वठंदो। हाणे ईअं ई थींदो, नवाब ख़ान हाशू जे ज़रिए नैना खे वापसि करण जी कोशिशि कंदो। उहो इहा ॻाल्हि चवंदो तूं मूसा जो पीछो कर, मीर जो पुछो कर ऐं तोखे ख़बर पइजी वेंदी नैना किथे आहे। जे नैना जो पको ठिकाणो तोखे मिली वञे त गोली हणी छॾिजांइ, ॿिनि खे नैना खे वठी अचांइ। हाणे हाशू इहो क़दम खणंदो ऐं मीर मूसा जी लड़ाई थींदी, थोरी घणी ज़बानी थोरी घणा धिका मिका बि हिक ॿिए खे ॾींदा, लेकिन दरिया ख़ान इहो जहिड़ो वधाइण न ॾींदो ऐं अहिड़े हिसाब सां इन जो भरपूर हू फ़ाइदो वठंदो। नवाब ख़ान ऐं हाकिमज़ादी ऐं लाला जेको क़दम खणण वारनि सिजावल जे ख़िलाफ़ु, उहो बि ॾिसंदो तव्हां नेक्स्ट एपिसोड में। लाला किथे न किथे ग़लती कंदो, लेकिन सिजावल बि को नंढिड़ो ॿार न आहे, सम्झण में उहो बि कोशिशि कंदो त मूं ते कंहिं वार कयो आहे, अंदरूनी दुश्मन आहे या ॿाहिरियों दुश्मन आहे। अहिड़े हिसाब सां नेक्स्ट एपिसोड में इहे सीन ॾिसण वटां तव्हांखे मिलंदा। दोस्तों वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते, अगरि तव्हां असीं ताईं ॾिठो त महिरबानी करे उदासी टीवी सब्सक्राइब कंदा।